खे असीं वेलकम चवंदा ऐं भलीकार चवंदा। ऐं अॼु जो जेको असां एहतजाज जेको आहे उहो असांजो मॉडल कोर्ट जे जज गुलाम कादर दुनिया साहब जे ग़लति फ़ैसिले जे करे असांजो एहतजाज कयो आहे तालका बार कोर्ट गुलाम मोहम्मद बार। ऐं जी नाज़रीन, कोर्ट गुलाम मोहम्मद तालका बार जे वकीलनि पारां मीरपुर ख़ास बार जे सदर सिकंदर कोलाची ऐं जनरल सेक्रेटरी एडवोकेट गफ़ार नारे जो समेत ॿियनि वकीलनि खे जज पारां सज़ा ॿुधाइण वारे अमल ख़िलाफ़ तालका बार कोर्ट गुलाम मोहम्मद जे सदर एडवोकेट ज़ैन ख़ासकली ऐं जनरल सेक्रेटरी एडवोकेट नबीला नाज़ आराई जी अॻवानी में एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। इन मौके ते कोर्ट गुलाम बार जे सदर ज़ैन अली, जनरल सेक्रेटरी नबीला नाज़ आराई, सीनियर वकील अब्दुल गफ़ार शेख ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त मॉडल कोर्ट जे जज गुलाम कादर दुनियो बदिली थियण बावजूदि असांजे मोज़िज़ वकीलनि खे सज़ा ॾिनी आहे, जेको हिकु गैर क़ानूनी अमल आहे जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं सिंध हाई कोर्ट खां जज गुलाम कादर दुनियो ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो कयूं था। एहतजाज में सीनियर वकील अबू अल हसन नूधानी, सीनियर वकील अब्दुल गफ़ार शेख, शावेज़ आराई, एडवोकेट बीरबल, एडवोकेट इमरान काइम खानी, राहिल काइम खानी, एडवोकेट यामीन काछेलो ऐं ॿियनि शिरकत कई। अकबर अली राजपूत, इबरत न्यूज़, कोर्ट गुलाम मोहम्मद।